पहचान में खड़ा आहियूं। उते जी जेको आहे हिंदू बिरादरी तरफ़ां ॾियारी जो ॾींहुं मल्हायो वञे थो। वधीक जेको आहे साईं दिलीप कुमार ठाकुर खां पुछा कनि। जी साईं। जी बिल्कुल, ही खुशी जो ॾियारो आहे। पूरी दुनिया वांगुरु कंदकुड़ में भी असां जोशो ख़ुराए सां दीवाली मनायूं पिया, एक ॿिए खे भाकुर पाए मुबारकूं ॾियूं पिया। छाकाणि त अॼु रामचंद्र भॻवान जो ॾींहुं आहे। रामचंद्र भॻवान इन ॾींहं ते ई पंहिंजे अयोध्या 14 साल बनवास काटण खां पोइ उहो वापसि जॾहिं वरियो हुयो त उन वक़्त जे माण्हुनि अयोध्या में उन्हनि जो आतिशबाज़ी सां भरपूर मुज़ाहिरो कयो ऐं ॾीया ॿारे उनजो जॾहिं इस्तक़बाल कयो ऐं उहो अयोध्या पूरो बरकी रहियो हुयो। अॼु असांजूं दिलियूं बि बरकी रहियूं आहिनि रामचंद्र भॻवान खे यादि करे। ऐं रामचंद्र भॻवान मुख़्तलिफ़ उते जंग में जेके जेके कठिनायूं आयूं उन्हनि खे फेस कयो, मुंहुं ॾिनो ऐं जॾहिं अयोध्या मोटियो, उहो अयोध्या सिर्फ़ु हिन लाइ वियो त पंहिंजे पीउ जॾहिं उन पंहिंजी घरवारी खे वचन ॾिनो त उहो 14 साल उन वचन जी पालना लाइ वियो। तव्हां सम्झी सघो था त वचन जेको ॾींदा आहिनि उनजी केॾी अहमियत आहे। जॾहिं असांजे रामचंद्र भॻवान बि उन वचन जी पालना लाइ 14 साल बनवास कटियो आहे त असांखे बि घुरिजे त उनजी ॾिनल राह ते हलूं, ॾिनल वाट ते हलूं। ऐं रामचंद्र भॻवान जेके ई ॾींहंनि वांगुरु असांजी दिलियूं रोशन करे विया नी, असां इन्हनि ॾींहंनि वांगुरु ई पंहिंजी दिलनि खे रोशन रखूं ऐं हर माण्हू सां प्यार ऐं मोहबत ऐं शांती सां रहूं। ऐं हिन वक़्तु हिते पूजा पाठ जो सिलसिलो बि हली रहियो आहे। मुल्क ऐं क़ौम लाइ ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं बि घुरियूं वयूं नी। मज़ाही आर्टिस्ट बि हिते आयल नी, जेके सॼी राति असां हिंदू बिरादरी जे नौजवाननि खे इंजॉय कंदासीं, मज़ो वठंदासीं ऐं इन सां असांजूं ख़ुशियूं ॿीणियूं थींदियूं। छाकाणि त हिकु तरफ़ रामचंद्र भॻवान जो ॾींहुं आहे, ॿिए तरफ़ असांजा जेके मोहबत भरिया माण्हू हिते सिंध खां कराची खां मुख़्तलिफ़ खां काए आहिनि उन्हनि सां असांखे मोहबत करण जो हिकिड़ो मौक़ो बि मिले थो। ऐं इहा ई दुआ कयूं था हिन अज़ीम ॾियारे ते त हीउ जेको ॾींहंनि जो रोशनियुनि जो हीउ त्योहारु आहे इहो हमेशह असांजूं दिलियूं बि इन्हनि वांगुरु बुरकंदियूं रहनि ऐं रामचंद्र भॻवान जी ॾिनल वाट ते हलण लाइ। साईं अॼु असां हिंदुनि जो वॾे में वॾो ॾींहुं आहे। माना जेके असांजा त्योहार थींदा आहिनि उन में वॾे में वॾो त्योहार इहो ॾियारी आहे। छाकाणि त असांजो हिकिड़ो अवतार हो रामचंद्र, उहो राजा दशरथ जो पुटु हो जेको वॾो बादशाह हो अयोध्या जो। पीउ हुनखे 14 साल बनवास ॾिनो, जंहिंखे हुन आज्ञा क़बूल करे पीउ जे हुकुम खे मञींदे 14 साल बनवास में वियो। ऐं उते बनवास में ई 14 सालनि जे दौरान हुनजी घरवारी खे ज़ालिम बादशाह रावण उतो अगवा करे खणी वियो ऐं उहा उतो पंहिंजी घरवारी खे वापसि वठण लाइ उन सां वॾी जंग जोटी ऐं उन ज़ालिम खे मारे ख़तमु करे उतो पंहिंजी घरवारी खे उतो वठी जॾहिं अयोध्या में वापसि आयो तॾहिं अयोध्या जे माण्हुनि वॾो हिकिड़ो जशन कयो, ख़ुशी कई, ॾीया ॿारिया, मिठाइयूं विरायूं। मतिलबु इन खां हिकिड़ी सिखिया मिले थी असांखे त बाबा पीउ माउ जो अदब आज्ञा कयो ऐं साण गॾु ज़ालिम खे न छॾियो। तो असां इन ॾिण खे ॾाढो वॾो ॾिणु सम्झी असां मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे ख़ुशी आहे त दिलीप ठाकुर इहो सॼो प्रोग्राम कयो आहे, रिचियो आहे ऐं जस जे दिलीप खे त जेको माण्हू पंहिंजे घरों ख़र्च करे थो, तकलीफ़ बि वठे थो ऐं असांजी क़ौम जे लाइ जेको आहे अहिड़ा प्रोग्राम करे थो, तो दिलीप खे बि मां वाधायूं ॾियां थो ऐं साण गॾु मां पंहिंजे मुस्लमान भाइयुनि खे बि वाधायूं ॾियां थो त उहे बि असांजी इन ख़ुशी में शरीक थिया आहिनि। इहा असांजे लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु अॼु इंतिहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे असांजे लाइ, ख़ासि तौर ते सॼी दुनिया में हिंदू मज़हब तरफ़ां ही ॾियारी जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। ॾियारी लफ़्ज़ ॾींहंनि मां निकितल आहे, यानी कि ॾींहंनि वारी। इन ॾींहं ते श्री रामचंद्र 14 साल जंग में काटे करे बादशाह जी कुर्बानी ॾेई करे पंहिंजे पीउ जे वचननि जी फर्माबरदारी करे वापसि मोटियो हुयो ऐं इन ॾींहं जी ख़ुशीअ खे यादि खे ताज़ो करण लाइ असां हीअ ॾियारी जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। अॼु इंतिहाई ख़ुशि आहियूं जो असां हिते गॾु थिया आहियूं। ख़ासि तौर ते हीउ जेको प्रोग्राम मुनक़िद कयो पियो वञे ॾियारी जी ख़ुशी में हिंदू पंचायत ऐं साईं दिलीप कुमार साहिब तरफ़ां पेश कयो पियो वञे, जंहिंमें हिते हिकिड़ी दुआइया तक़रीब बि थींदी, जंहिंमें पंहिंजे वतन पाकिस्तान जी तरक़ी, अमुन ऐं शांती जे लाइ जेको आहे दुआ घुरी वेंदी। गॾोगॾु पूॼा पाठ बि थींदो ऐं आख़िर में राग रंग जो बंदोबस्तु बि आहे ऐं गॾोगॾु आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो बि कयो वेंदो ऐं असां सभई इहो वचन वरचाईंदासीं त अज़ीम इंसाननि जे अज़ीम ॻाल्हियुनि ते अमल करे पंहिंजी ज़िंदगी खे। नाज़रीन असां सां गॾु जेको आहे बार डिस्ट्रिक्ट काउंसिल कश्मीर जो जनरल सेक्रेटरी साईं मोहसिन पठान उन्ही खां जेको आहे ॾियारी बाबति ऐं जेको आहे हिंदू बिरादरी जेको ख़ुशी ॾियारो आहे सभ खां पहिरियों ई असीं न्याय जी थोराइत आहियूं हिंदू बिरादरी जा, जंहिं हिन पंहिंजे हिन प्रोग्राम में असांखे अॼु इनवाइट कयो। उन खां अलावा ही हिंदुनि जी बिरादरी जे ख़ुशी जो ॾींहुं आहे। सॼी पूरे दुनिया में रहंदड़ दुनिया जी कुंड कुर्छ में हिंदू बिरादरी रहंदड़ हिंदू बिरादरी खे असीं दिलि जी गहराइनि सां ॾियारी जी मुबारकूं था ॾियूं
ऐं हिन ॾींहं ते जेके बि हिन जा वॾड़ा जेके बि ॿार आहिनि सभई पाण गॾु थींदा आहिनि ऐं वॾो हिकिड़ो ख़ुशी जो ॾींहुं आहे। असीं सभ खां सॼी हिंदू बिरादरी खे वधि खां वधि एॾियूं नसीब हुजनि हर कंहिं इंसान खे, ऐं असां हुनखे वधि खां वधि मिस्टर अब्दुल गनी बिजरानी सिंध काउंसिल मेंबर बार एसोसिएशन जो उनखां जेको आहे वधीक ॾियारी जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼु हिंदू असांजे हिंदू भाइरनि जे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, दीवाली जो ॾींहुं आहे। ऐं हीअ बिल्कुलु असां मुस्लमान भाइर हिननि सां कुलो कुले में मिलाए गॾिजी ईअं ई ख़ुशी मल्हाईंदा आहिनि जीअं हीअ हिंदू भाइर असां सां असांजे ईद जी ख़ुशियुनि में गॾु हूंदा आहिनि। तो हिकिड़ो सुठो माहौल आहे, सुठी फिज़ा आहे, या इहे अहिड़े क़िस्म जो सिहतमंद फिज़ा क़ाइमु करणु घुरिजे। ऐं सॼी मुंहिंजे तरफ़ां सॼी दुनिया में पंहिंजे हिंदू भाइरनि खे हिकु दीवाली चऊं था असां, ऐं असांजूं दुआऊं आहिनि त इहे हमेशह ईअं पंहिंजूं ख़ुशियूं मल्हाईंदा रहंदा। कंदकोट प्रेस क्लब जे सदर मोहतरम अली सिंह मलिक सां बि चाहियूं हवाले सां साईं को पुछां त उनजो छा नेक तमामु ऐं जेका प्रेस क्लब था छा पैगाम आहे? मां तव्हांजे चैनल पारां जेको सभिनी हिंदू भाइरनि खे ऐं मुस्लमाननि खे वाधाईंदो आहियां पियो त हे जेको ॾींहुं आहे तमामु भागण वारो ॾींहुं आहे ऐं हिंदू पंहिंजा ऐं हिंदुनि जे तरफ़ां जेको आहे जो पंहिंजो प्रोग्राम मल्हायो आहे ऐं असां हिनखे मुबारकबाद ॾींदा त पंहिंजो जेको आहे ख़ुशी सां ॾींहुं मल्हाइनि पिया ऐं हे जेको प्रोग्राम करनि पिया वरले अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि। ऐं हिंदू कंदकोट जी तारीख़ में पहिरियों दफ़ो प्रोग्राम जेको ओबिट जॻह ते जेको आहे होली मल्हाई ॾियारी मल्हाई पई ऐं काफ़ी तादाद में हिंदू नौजवान लेडीज़ जेंट्स शरीक आहिनि। असांजे प्रेस क्लब जा मेंबर बि जेके आहिनि तव्हां समेत सभु मौजूदु आहिनि, छो जो हे हिननि जी ख़ुशी न आहे, असांजी ख़ुशी आहे, असां हिननि जी ख़ुशी में शामिलु आहियूं, हे बि असांजी ख़ुशियुनि में शामिलु आहिनि। मां हिन ते सभिनी दोस्तनि खे हिंदू मुबारकबाद थो ॾियां ऐं पंहिंजो दुआऊं आहियां त अहिड़ियूं ख़ुशियूं हर साल मिले। नाज़रीन असीं जेको आहे साबिक़ा जनरल सेक्रेटरी प्रेस क्लब कंदकोट राजा गोपीचंद सां जेको आहे मौजूदु आहियूं। साईं जो जेको ॾियारी हले छा चवणु आहे? साईं हक़ीक़त में इहो आहे त ॾियारी जो नालो खणंदे ई दिलि जे अंदरि ख़ुशी महसूसु थींदी आहे, छो त हीउ ईद जो ॾींहुं आहे असांजो, छो त हिन ॾींहं ते श्री रामचंद्र 14 साल बनवास काटे करे पंहिंजो रावण जो अंत आणे करे जॾहिं वापसि अयोध्या पहुता त हुन ॾिण ते असीं ॾीआ ॿारे करे हुन दौर जे माण्हू हज़ार साल इन ॻाल्हि खे थी यानी उन ॾिण खे असां अॼु बि उन ॾिण खे भरपूर नमूने मल्हायूं था पिया, छो त हिन ॾिण जो जेको असुलु जेको मक़सदु आहे हक़ सच जी फतह, हक़ सच ते हलणु, असां अॼु बि उन राह ते हलूं था पिया। श्री रामचंद्र जेको असांखे दर्श ॾेई वियो उन ॾिण ते मुख़्तलिफ़ पूजाऊं थींदियूं उहे पूजाऊं कंदा आहियूं असां, घर घर में पूजा थींदियूं आहिनि, मिठाइयूं विराई पियूं आहिनि, नवां कपिड़ा पाइबा आहिनि। ऐं हिते जेके नंढड़ा ॿार बच्चो मुख़्तलिफ़ तबिके जेके बि नंढा वॾा माण्हू उहे आया आहियूं, असां ॾियारी जे ॾिण खे बाक़ाइदे इंजॉय कयूं था पिया, मज़ो वठूं था पिया, असां ख़ुशि आहियूं छो त ॾियारी हिकु ख़ुशी जो ॾींहुं आहे, छो त ॾियारी मल्हाए करे असां जेको आहे रावणनि जे नाश जो वचन कयूं था त बाबा रावणनि सां मुक़ाबिलो कंदासीं जीअं श्री रामचंद्र मुक़ाबिलो कयो, रावण मतिलबु ज़ालिमनि सां मुक़ाबिलो करिणो आहे। अॼु असीं ॾियारी जे ॾिण ते श्री रामचंद्र जे ॾिनल पैगाम ते हली करे असां रावण सां अॼु बि मुक़ाबिलो कयूं था पिया, असां हिते ख़ुशी मल्हायूं था, असांखे हिते तमामु मज़ो थो अचे, हिते आज़ादी सां नंढा वॾा ॿोड़ा ख़ुशी जो त्योहार खे असां मल्हायूं था। हिन ॾिण ते तव्हां सभिनी साहिब जी वॾी महिरबानी, ऐं ख़ासि करे मां सिंध हिंद पाकिस्तान पूरी दुनिया में रहंदड़ मां अक़लियती हिंदू बिरादरी समेत मां सभिनी खे ॾियारी जी मुबारक ॾियां। असां जेको आहे मौजूदु हुयासीं हिंदू पंचायत जे तरफ़ां ॾियारी जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। अॼु उनजो जेको चवणु आहे जेको आहे हिंदू सां गॾु मुस्लमान जेको आहे ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं असीं जेको आहे हिंदू बिरादरी सां गॾु मुस्लमान बिरादरी में जेको आहे ॾियारी वाधायूं ॾियूं था। ममता सिंधी KK न्यूज़ कंदकोट।